आबादगार भाइरनि लाइ जीअं त असां हिकिड़ो अहम प्रोग्राम खणी आया आहियूं जंहिंमें ॿूटे जे खाधे जा जुज़ असां ॿुधाईंदासीं। जीअं त ॿूटो जग जे सारे जीवत वांगुरु ॿूटे खे पंहिंजे जीअ जे जेदान ऐं ज़िंदगी लाइ घटि में घटि कुल 16 अहम जुज़ा इंतहाई ज़रूरी आहिनि, जंहिंमें पहिरीं नंबर टे जुज़ा ॿूटो हवा ऐं पाणीअ मां 3 जुज़ा खणी पंहिंजी पूरत करे थो, ऑक्सीजन, हाइड्रोजन ऐं कार्बन। ॿूटो ज़मीन मां 13 जुज़ पाड़ वसीले खाए थो, जंहिंमें आहे नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाशियम, कैल्शियम, मैग्नीशियम, सल्फर, गंधरफ, ज़िंक, जिस्ट, कापर, ट्रामू ऐं आयरन, फौलाद, मैग्नीज़, बोरान, मालेडोनियम ऐं क्लोरीन। इहे अहम जुज़ा